अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरॉन टीवी न्यूज़ सां गॾु आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। आर्मी चीफ हाणे चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस में हूंदो ऐं उहिदे जो मुदो 5 साल हूंदो। क़ौमी असेंबली 27 आईनी तरमीम बाद आर्मी एक्ट 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ तरफ़ां पेश कयल आर्मी एक्ट 2025 वारे बिल जी मुखालिफ़त कई। आर्मी एक्ट तहत आर्मी चीफ जो बतौर चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस नओं नोटिफिकेशन जारी थींदो। नए नोटिफिकेशन बाद आर्मी चीफ जो मुदो ॿीहर शुरू थींदो। आर्मी एक्ट तहत आर्मी चीफ ऑफ डिफेंस पाक फौज जे समूरनि शोबनि जी री-स्ट्रेटजिंग कंदो। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में टिन्हीं सर्विसिस एक्ट्स में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त आर्मी चीफ हाणे चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस में हूंदो ऐं संदसि उहिदे जो मुदो 5 साल हूंदो। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो ख़त्म कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मिनल्ला इस्तीफ़ा ॾेई छॾी। जस्टिस मंसूर अली शाह 13 सफ़नि ते मुश्तमिल पंहिंजी इस्तीफ़ा सदर आसिफ अली ज़रदारी ॾांहुं मारे छॾी। जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त 27 आईनी तरमीम पाकिस्तान जे आइन ते संगीन हमलो आहे। 27 आईनी तरमीम सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। हिन तरमीम अदलिया खे हुकूमत जे मातहत बणाए छॾियो आहे। 27 आईनी तरमीम असांजे आईनी जमहूरियत जे रूह ते कारी ज़रब लॻाए छॾी आहे।